मुसाफिर दीने मागते दुए अलस तक आयो वरी विंदे पंजे वतन दे कर को सौदो सजायो पंहिंजी हड़ ते पहुतो रहिजी जेकी थी कयो ऐं कमायो मता खसे कण खणी वञनी चोर वेठो थी चितायो आदम जहिड़े अजीब बेबने मरदूदो मुझायो कड़ो खणी कड़क जो न खारदी उते खारायो बारी ताला बिस्तमावो तुरता दम के तरायो नरस वॾो नादान दवाई छॾियो ने रुले जो उमरायो जेके हाकन मथे हसवारो हुआ उन वञी वैरान वसायो रिथा कंदे रहिजी राजा भॼी पुॼायो अमल बिना आॾो अचे को न को कयो ऐं कमायो काजा न्याणी काफ़र जी जेके जो रूह अंदर में यो उमरायो तो उहा बि हवेली हज़रत रसूल करीम जी जेके करीम मौला मोहम्मद अमीर दिलायो अदा काफ़र यहूदी जी न्याणी हुई पर उनके दिल में मोहब्बत नबी सरदार जी जागी पई महबूब करीम वट वई महबूब वांगुरु सबक वठी आई उहो सबक कहिड़ो बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखाया हले कॾहिं उहा बिस्मिल्लाह पई पढ़े जे वेठी हुजे तॾहिं उहा बिस्मिल्लाह पई पढ़े जेको कमकार करे तॾहिं उहा बिस्मिल्लाह पई पढ़े काफ़र छोकिरीअ चवण लॻो त इहा बिस्मिल्लाह विसार छोकिरी चवण लॻी बाबा ऐं नबी पाक खां सबक वठी आई आहियां सो मुंहिंजे ज़बान मां कॾहिं बि कोन विसरंदो काफ़र छा कयो लोह जा कीर कपाए छोकिरी जे ज़बान ते रखियाई किथे इहा ज़बान सड़ी पवे गूंगी बंदी वञे ॻाल्हाए न सघे या बिस्मिल्लाह पढ़ी न सघे परदा ॾाढा ततला कीरवा पर जंहिंमहिल ज़बान ते पहुचनि उते ज़ख़म न करे सघनि सभु पाणी थियो वञनि हलिया काफ़र चवण लॻो तोखे ज़ख़म छाजे करे नथा कनि छोकिरी चवण लॻी बाबा इहे त तुंहिंजा 50 कीर न पे अहिड़नि हज़ार न कीरनि परवाह कोन्हे बिस्मिल्लाह बि पढ़ी हा ही मोमिन ॿुधनि ऐं मोमिन जी हक़ीक़त आहे त छोकिरी पंहिंजे पीउ खे कहिड़ो जवाबु ॾिनो छोकिरी चवंदी बाबा ऐं बिस्मिल्लाह बि पढ़ंदुसि तुंहिंजे कीरनि खे कहिड़ी ताक़त आहे उन काफ़र दिलि में ख़्यालु कयो ॾाढा ततल कीर हुआ इन्हनि ज़ख़्म न कया छा कयां हिकिड़ो जोगी सुझंदो हुअसि उहो जोगी तमामु हुनर जो होशियारु हो उन जोगी सां वञी हवालो कई किताब लिखनि था त उन जोगी जा हिकिड़ो नांग झलराए उहो उतां खणाए घर अची मट अंदरि रखराई दिलि में इहो ख़्यालु कई तने नाग ते हथ अथसि त पोइ हयाती में कोन हूंदी यको सूर थी पवंदो छोकिरी खे चई तुंहिंजे लाइ 9 लखो हार वठी आयो आहे उन मट अंदरि रखियो आहे मिड़ी खणी अच छोकिरी उन मट ते पहुती धक लेताई अखियुनि सां ॾिठाई त ना गए पर बिस्मिल्लाह रहमान रहीम करे उन मट में खणी हथ लायूं उन नाग में विधी त नाग मां 9 लखो हार थी अदा हिकिड़ा उठ किताबनि जा पढ़िया वतन पर अमल न आहे त का ॻाल्हि न आहे उहा छोकिरी बिस्मिल्लाह अमल सां मोहबत सां पढ़ी हाणे उहो हार गिची में पाए पीउ खे कहिड़ियूं ख़बरूं बि ॿुधाए छा पई चवे चवे थी बाबा ज़ख़्म न थींदो हिकिड़ो मुंहिंजी ज़बान खे मूंखे बिस्मिल्लाह बचायो ॿुधी ॻाल्हि ॿुधिजी वञे वञी थो पचायो जोगी पंहिंजे जू में हुनर पे हलायो करे किसो ज्ञानी जो सभु हुनखे सुणायो कयो हणी कारियर ना गुन खे फंड सां फासायो काबू करे काफ़र बोखारजी हुनखे खणायो वठी वासी खे हू अंगण पंहिंजे आयो मुनाफ़िक मत में जी खे लहसा लिकायो नहटा न कयो पंहिंजी न्याणी खे ना इहो ई ॾायो त मूर्त की थी मत में तूं अमर ते उठायो मुदरियारो उन मत दे विंग वाझायो ॾिसे त कारो नाग काफ़ में वेठो लहर पंहिंजी लायो बिस्मिल्लाह रहमान रहीम चई उन घड़ी मत अंदरि हथ हलायो नाग मजा 9 लखो हार दो हसीन खे हथ न मजा आयो मुद ॾिसी वालद दे पदमड़ी खणी पायो तो बाबा ही घट मुझे गिची जो तो वरी दे छाका वो छपायो
छोकरी चवण लगी वो हार गिची में पाए पी गई थी बाबा हिन हार जी तो हेतिरो तुम सची कोन थी छा करे अदा वो काफरो पर उनके महबूब जो बोझो ॾिसी दिल में मोहब्बत जागी कलमो पढ़ियाई आशिक़ ॿुधायो कहिड़े नमूने सां पढ़ियाई चेपी बाबा ही घट मुझे गिची जो कोई ते छाका वो छपायो यो हवाल बुद्धि हैरान पियो जी जोशल जागायो अची लगे तो मोहब्बत मोहम्मद मीर जी अची जन्मायो सिकदा मिलो सरदार के जी बाहू बधी बतायो और तू सच्चो रसूल कारणी कलमो पाक पढ़ायो कर्म करे काफले दान काफल के गदायो तो अब्द रही बजो अर्ज करे जे अमरी आयो पानी गिची वजी पायो साल सदायो सजनी जो बजे साथ सजनी जो बजे साथ हलो साल के सदायो मौला मुश्किल कुशा एक दिन नमाज जो फर्ज अदा करण लगो अल्लाह अकबर चवण साण गड एक साइल जी सदा ॿुधाई असदल्लाह कुरान में ॾिठो त रब पाक चयो है व अम साइल फला तन हर रब जो हुकुम आहे मुंहिंजा बाना मुंहिंजे सवाली खे कॾहिं खाली न छॾ सखिन जे सरदार अहिड़ो कमु कयो किताब दा लिखन त मुंडी असां हथ में अल्लाह अकबर चवण सां इशारो ॾिनी त अल्लाह जो फर्ज़ पूरो थी वियो साइल खे जे मुंडी झोली में मिली त साइल जी सदा पूरी थी वई इहे कम सखिन जे सरदार जा हा इहो साइल वीचारो मुंडी खणी ॾाढो ख़ुशि थियो ख़ुशि थींदो पंहिंजे ॻोठ खे वेझो मुल्क खे पियो अचे जॾहिं वेझे शहर खे आयो त ॾिसे सिज लहियो थो वञे दुकान बंदि था थियो वञनि हिकिड़े दुकानदार वटि आयो अदा मुंहिंजा बच्चा बुखिया वेठा आहिनि मुंडी हिते रख सुबुह जो मुंडी खपाए जेका बि तोखां मिल्कत वठां थो तोखे ॾींदुसि हींअर सौदो कर मूंसां वापारी लालची थींदो आहे हुन ॾिठो ख़बर सुबुह जो मूंखे इहा मुंडी मिले हींअर वठी लाहियांसि तीअं अदाई मुंडी सां गॾु जेका शइ चए सां तोरे ॾींदा बि सौदो हींअर थींदो साहिल जो अहिड़ो यकीन हो हुनखे चई मूंखे सौदो लिखी ॾे मथां फिरी न वञे हलियो किताब दा लिखन सौदो हिक ॿिए खे लिखी ॾिनऊं जॾहिं मुंडी कांटे ते रखई पूरे दुकान जो वापार विधई पर मौला मुश्किल कुशा जी मुंडी ॻरी थी वई सचो मौला अली जो जेको आहे मुल्कनि में मशहूर हिक ॾींहुं साली आयो सैयद अॻियां सितर सही मिसकीन या मुल्क जो मूंखे बुख कयो बेखबर अॼु जे में मौला जे मूंखे मुहर निर्मल हो नमाज में सखी पीर सरवर अली पे आयत पढ़ी कुरान संधी कादर हुक्म जेके हादी रब कयो वाह मसाइल फला कन हर तो साली न छॾी खाली अॼु कुर्ब सुञाण जी कूंदर सैयद पंहिंजे साली खे ॾिनो इशारो अंदर मुंडी ॾिनी मत खे ज़ाहिर मञावे मुंडी खणी मंतो मचियो उनखे राज़ी कयो रहबर वञी वञी पुॼो पुॻो मुल्क पंहिंजे उनखे पुॼायो परवर जीअं ॼाणंदो छमाया अल्लाह सैयद वटा छमर मुंडी खणी मुर्तज़ा जी घिरो शाइक मंझि शहर कयो मीअं मुल मुंडी जो तुसवे आया सौदागर कॾहिं कोन ॾिठो अहिड़ो सोन जहर अॼु तोखे तामानी ॾियूं तूं मुंडी ॾे तुरे तोर मंदर सौदो शाइक सां कयो वापारी घर मुंडी रखियो मीज़ान ते मुर्तज़ा जी मुहर किताब ता लिखन इहो दुरड़ो हो जे सौदो कयो सो दुरड़ो हो हुन दिल में ख्याल आंदो त सौदो लिखी ॾिनो अथमि पूरे दुकान जो सामान अची वियो पर अञा मुंडी ॻरी आहे ते यकदम शरा जा काज़ी घुराए वरिता त मूंसां का मदद करियो अदाई ॻाल्हि सम्झण सुणण जहिड़ी आहे उन वक़्त ते इहे लालची कूड़ियुनि फतवाउनि वारा हमरा हुआ
मौला मुश्किल कुशा जी मुंडी ते कूड़ी फतवाऊं ॾिनूं पर एतिरियूं इलाही कूड़ियूं फतवाऊं इमाम हुसैन जी शहादत जे लाइ बि कूड़ियूं फतवाऊं ॾिनियूं आहिनि जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चयो आहे ज़ाहिर करे छॾियईं त जो मुला मुला चयोसि सफ़ा सच कादर जे क़ुरान में कॾहिं कोन कंदा कच पर नालती लालच भुलाए बुछड़ा कया अदा जेके आलम इल्म आहिनि उन्हनि खे असांजो सलाम आहे पर लतीफ़ उन्हनि खे चयो आहे जिन कूड़ियूं फतवाऊं लालच ते ॾिनियूं आहिनि उन्हनि शराब जे काजिन चयो त असांखे रुश्वत ॾींदे त अहिड़ी फतवा ॾींदासूं जो मुंडी बि तुंहिंजी थी वेंदी सामान बि तुंहिंजो थी वेंदो दुर्ड़े चयो त छा कंदा कि असीं चवंदासूं त मुंडी में जादू आहे तूं चवजांइ उहा मुंडी मुंहिंजी साॻी आहे जेका अॻे चोरी थी वई हुई इन्हनि जॾहिं कूड़ियुनि फतवाउनि ते शराब जा काज़ी आया बाबा इन मुंडी में जादू पियल आहिनि जो हथ वढे छॾियो शरीयत चवे थी जो बाहूं वढे छॾियो जादू इस्तेमाल कयोसि हुन साहिल चयो भुलिजी न वञो हिन में जादू इस्तेमाल न थियल आहे ही जेका मुंडी आहे असां पंचतनी दरवाज़े जो सबील मिलियो आहे तॾहिं डरो आहे ही मुंडी जेका आहे असां अली मुश्किल कुशा जो सबील मिलियल आहे तॾहिं डरी थी आहे भुल न पवे पर हिन वीचारे जूं बाहूं शराब जे काजन वधाए छॾियूं पुकार कई अली मुश्किल कुशा मूं ॾिठो अहिड़े पंचतनी दरवाज़े तां जे मूंखे सबील मिलियल आहे त पुरियुनि सुधो ढाइजी वियुसि पर अॼु मुंहिंजूं बाहूं वढिजी वियूं किताब था लिखनि में पुकार ते असुदलाह पुॼी वियो आहे दुआ घुरी आहे हुनखे बाहूं त मिलियूं आहिनि पर वॾी तांगिरी मिली आहे असां रुगो पियो अली जा गीत ॻाए आवाज़ की चयो उम्मत में बिठा मुंडी लाइन में बिस्मिल्लाह अकबर तेरी दावा उनते दुर्गा कई मुंडी में मुंझर थी सती दावा सौदागर दी शरात ज़ाहिर रधे बाहूं के मारे छड़ियो मुनकर गिले छिन घटिन में ते बेसमन बादर रोए थोड़ा हते जलवा है ते जर हिकड़ो सीरो अयाल जो जात में सूर सजर सन करे दो सिकमा हलिया तू हैदर सरसा मिलो साली के अली पीर अनवर मिला बाहूं सा तो घुरी दिल पर दोने दोस्त दी कपूर दी का दर तो बाहूं वलियो ते तेडी मलतम दर मौला हुन तो माफ करे छजो था कोई फिक्र मुसा मुर्तजा जो मौला में लो कर ओ मुर्शिद जमाली जो मुश्किल कुशा अली जी नूरानी तेरी नजर ओ मदादी माशर हली कदो बार मुरीद लतया अदा ही फरमाश कंदे भाई खां अल्लाह बचायो मेमण दुकान वारो उनजी आहे लखा ॾिनो ख़ासि केली तने भाई खां इस्माइल ख़ासि केली नूर मोहम्मद ख़ासि केली उन्हनि जी फरमाश आहे आशिक़ ॿुधायो त महबूब जो शान कहिड़ो नबी सरदार मुश्किल कुशा मौला अली रबिल आलमीन जो पहलवान उन्हनि जा कम कहिड़ा हुआ सदाई जेके गरीब मिसकीन उन्हनि जी मदद पिया कंदा हुआ जेके साहिल ईंदा हुआ त उन्हनि जा सवाल पिया पूरा कंदा हुआ हिकु साहिल मदीने पाक पहुतो मदीना मस्जिद में नबी सरदार मुश्किल कुशा मौला अली वेठा हुआ हाणे उहे अर्ज़ पियो करे नबी सरदार खे या सरदार मूंसां मदद करियो मूंखे मुश्किलात आहे नबी पाक मुश्किल कुशा मौला अली खे बि हुकम करे अली हिन गरीब मिस्कीन जी मदद कर छो जो तूं सखियुनि जो ॾातार आहे मुश्किल कुशा मौला अली शेर ख़ुदा पंहिंजे साहिल जे अदा मोमिन ॿुधो त कहिड़े नमूने सां पियो मदद करे सारायाऊं सचो धणी जे जोड़ियो कुल जहान कादर जी कुदरत जी कल के खे कान मिठो मीर मोहम्मद मुस्तफा दे वैसन जो ज़मान सिज कमर सलामी सरदार जा ज़मीनूं आसमान अली असदुल्लाह शेर अल्लाह जो जेही कंबायो कुफरान खातून भली खैर लवाव जी तू शाहिद ॾिस कुरान रखो बहसन इमाम हुसैन जी मता थिए निभागो नहदान ऐं मौजूदो बढ़ा दो मुश्किल कुशा जो मीदाना ॾेई ॿुधो ध्यान मुस्तफा वेठो मजलिस में आशिक मस्जिद में सैयद भलो सुल्तान साहिल जी सवाल कयो अर्ज़ कयो इंसान साईं मिस
नया के मुल्क जो दोस्त जो को दान 1000 रुपया या हज़रत जो तम खप वदी खान अहमद जाब फरमायो अली शाह के शाही अवां जो शान सखावत कम करण सैयद तुझो तुके दातार बख्शो ए दान हैदर जो हुक्मा सुनी फाक जो फरमान जगो सवाली बुझा सैयद जे होत दिसी जो हैरान महबूब आयो महले बजे मथे माग मकान खान गालायो खातून ना कई बात बयान जो मोकल हसन इमाम हुसैन दी जवा बालक जो मेहरबान ही गहरा जा बई गहे ने जोधा दई जवान पुत प्यारा पंजा जे करया तो कुर्बान ओ राजी करा तो रसूल के जजानो उम्मत सजी मत ऐसान मुश्किल कुशा मौला अली जदते खातून खां हसन इमाम हुसैन जी मोकल घुरी हसन इमाम हुसैन जी मोकल दियो ऐं गिरवी रखी किथे ऐं इन साहिल जी मदद करया छो जे मूंखे नबी सरदार जो हुकुम थियो हसन इमाम हुसैन ॿई नंढड़ा मासूम वठी हिकिड़े काफ़र यहूदी वटि आयो त हसन इमाम हुसैन तोड़ गिरवी रखां थो एतिरी मूंखे मिल्कियत ॾे जो पंहिंजो साहिल राज़ी करे काफ़र चवण लॻो हिकिड़े शर्त सां मिल्कियत ॾींदुसि हैदर इकरार चवण लॻो त उहो कहिड़ो तुंहिंजो शर्त की शर्त मुंहिंजो इहो आहे अञा जो सिज बीठल हुजे इन विच में मूंखे पंहिंजी मिल्कियत अता थी वई त हसन इमाम हुसैन तोखे मिलंदा जे सिज लही वियो त पोइ हसन इमाम हुसैन तोखे न मिलंदा मुश्किल कुशा मौला अली रबिल आलमीन जो पहलवान उन काफ़र जो सवाल कबूल करे पंहिंजे साहिल जी मदद पियो करे मोमिन गौर करे ॻाल्हि ॿुधो करे नमूने सां पियो करे रसूल के जजानो मथे मथे वैसान आयो नरबल वठी ॿई नंढड़ाई जा नाम ते दुकान वठ वापारी ही वराम ॿई दी साल खमीर सुजान ही घर खां तो वट गए में मूंखे ॾे मोती ऐं मरजान ऐं सवाल पूरा करियां थो इन साहिल जो छॾे आयो पंहिंजो माग मकान काफ़र ॻाल्हायो कानीदा बे यहूदी बे ईमान रखा शर्त शाह तो सिज सधो सुल्तान जे लही सिजी वियो लाल मोटाया तान शर्त कबूल शाह कयो पीर भले पहलवान सोन वठी ॾिनी पंहिंजे साहिल खे खणी हलियो खलान महबूब मोती आयो पंहिंजे माग मकान आशिक दी आरामी जो फाक जो फरमान आयल रुनी इमाम अल्लाह परी दर्द संधो दास्तान को अज सिज लही वियो मुंहिंजे शहजाद लॻे जे मुंहिंजा मोचागी न मेहमान अदा सिज लही वियो मासूम अंगण ते जीजा साइण न ॾिठा किताब लिखण था त अखियुनि मज़ा अणस विया किताब लिखण था उन मां रुॻो हीरा लाल जवाहर थींदे विया मुश्किल कुशा मौला अली हीरा लाल जवाहर खणी उन काफ़र यहूदी ते आयो हसन इमाम हुसैन हाज़िर करे पंहिंजी मिल्कियत वठ काफ़र चवण लॻो पंहिंजो शर्त जेको अञा सिज बीठो हुजे सिज लही वियो हसन इमाम हुसैन तोखे न मिलंदा मुश्किल कुशा मौला अली शेर ख़ुदा रब्बिल आलमीन जे हथ खणी दुआ घुरण लॻो त उन सिज खे इशारो करण लॻो लथल सिज खे उहो मैदान थो अचे मुश्किल कुशा मौला अली शेर ख़ुदा सिज खे इशारो कयो अॻिली ते बीठो हसन इमाम हुसैन मुश्किल कुशा मौला अली खे मिलिया महबूब जॾहिं घर पहुता आहिनि मदीने जे बाज़ारुनि में घिटियुनि में उते कहिड़ियूं बहारूं ऐं कहिड़ियूं ख़ुशियूं थियूं आज का कीअं पियो करे अज सिज लही वियो मुंहिंजे शहज़ाद लॻे जे मुंहिंजा मोचागी न मेहमान आयल रुनी इमाम अल्लाह बड़ी दर्द संदो दास्तान जागी जान पूछो अली पीर अगवान बिना साइण मोती सरदार के काहे हलियो मुझे के क्या नब्बा को आयो बाजार में दा कठे कुल कुफरान आयो गुल पई गोहर मुझे जिगर सदा जवान चऊं तो शर्त पूरो दी शाह तुझो हुंदाई जो इम्तिहान इते आयो जुगो अली शाह के मते आवाज ॿुधो आसमान सैयद इशारो कयो सिज खे ही मोती आयो मुझे मैदान ताकत दिली तिड़को लायो ॾिठो बे सारे जग जहान मासूम मिलिया मुर्तदा के लथो गैर गुमान होत दवरी घर आया थियूं शादियूं ऐं शुक्रान अचन राज बा मतलब रब जा मोले ज़मान ही बानू तो बाज घुरे दे के दूर दाता दीजे दान वो नीतो जन्नत बेगद जमाली के जगो इन सारे जग जो सुल्तान जग दिया करबला ने कुर्बान
ने अलू अर बपार ने अखिलदार सूली यारी रोज़े मदार सूल जैद कर पढ़ूदारी अहे आसरो इमामन में वकंदा प्यारा पवारी आगे पैदा इमाम कयान जिंदो नूर निर्वारी ज़ाहिर शाह ज़मीन ते चौक बले चौधारी भलो जड़ो जोनन जो हले करो हमवारी ओ जीता मोर दिलल मदीने में पागल कया बहारी सुकावण सब सावा जाए गुलन कया गुलजारी आयाल धड़ी पजे दीन जाजली सजी उम्मत ती उजारी अदा हिक ॾियारे मोहम्मद मुस्तफा मौला मुश्किल कुशा जे घर आयो त क्याम धन्याणी ॿुधाएस बाबा मुंहिंजा इमाम रांद ते विया आहिनि से अञा कोन मोटिया आहिनि ॿिन्ही जहाननि जो सरदार उन तरफ़ इमामनि खे ॻोल्हण लॻो वञे हिकु वणे सुता पिया आहिनि सिज मथे चढ़ी आयो आहे ॿिया वण सभु छा छॾे विया आहिनि पर हिकु टारी आहे जेका महबूब ते छा करियो बीठी आहे निंड मजा न जाॻाई उन जाइ ते वेही रहियो एतिरी देर में वरी मौला मुश्किल कुशा घर आयो त हुनखे क्याम धन्याणी ॿुधायो त इमाम रांद ते विया आहिनि से अञा कोन मोटिया आहिनि मुंहिंजो बाबो वियो आहे इमामनि खे ॻोल्हण त मौला मुश्किल कुशा बि उन तरफ़ हलण लॻो अचे त मोहम्मद मुस्तफा वेठो आहे मासूम निंड में सुता पिया आहिनि पाण पुट वेही रहियो निंड मजा न जाॻाई पर क्याम धन्याणी ॾिठो मुंहिंजा इमाम रांद ते वियासीं अञा कोन मोटिया आहिनि मुंहिंजो बाबो इमामनि खे ॻोल्हण वियो अञा कोन मोटियो आहे इमामनि जो बाबो वियो सो बि अञा कोन मोटियो पाण उन तरफ़ हलण लॻी जॾहिं उते पुगी तॾहिं अलाह तबारक तआला मालिक महबूब मनवाल जो हुकुम थियो उन जे हाणे पंजनि ते चादर लथी आहे अदा धणी आया दीन जाजली उम्मत है उजारी चौदह तबकन जी चागलन गादिनी आया गया अख्तियारी हिक आयत पढ़ हिकड़ी बुदमदा मोचारी हिकड़ी मुरसल वायो घर मुर्तजा जे हली हिक वारी कम में लिखी बीबी फातिमा दुश्मन ते मुंझारी पाक दावन रुनी पुटन लादोर करे जारी सदा बेचारे बरबैयान रात ते पीरल व्याल पहाड़ी मुझे मासूम मोचा की लिखी उन जी पढ़ कद पवारी हेलो सजो पैगंबर ना सैयद बिन सवारी सरस गदा साबी वाजुधा जुधारी ओसे पासे गलियो इमाम के वे जीवनकारी इमाम सुतल करवाने थे जिनका निंद प्यारी दावन सब लड़ी आयो सिजला जारी वो तुम छामता मुझे महबूब जे कहकी बेकारी वो वतल वार सजी वे जड़ो छो अधो जा बहारी आऊं सारा सचो धणी अजल हमदू परा हजार रोजी रात का हथ में पालिंदड़ पाक धणी परवरदिगार हू तो घर नंबर में रोजी रसाए सब कह गए सतार अज स्वाली आज सैयद तो डमन घुराए बिदार मोहम्मद मुस्तफा अली मुर्तजा दोस्त मिठा दिलदार हसन हुसैन भी साबरीन दार पत्थर लाती पंजल तनल कैदी नू दे भलो दातार खालिक राज रब कया कुल्ली कुंजीदार हकीकत शरीयत तरीकत मार्फत जा हाशमी हकदार उम्मत नाम बिनी अरबी खे जिसाम झलिया सरदार अवली आखिर जा खयाल बदगार जा बार मर्द आयो एकड़े मुल्क दा हली आयो एक वार हलियो दो हदत जिनवत जी पहरत कया पुकार हुसैन दर्जिल हजूर में लिखा सकी दिखार सचू खबरू मुदा सायल कह रहे हैं कमकार लालू मुझो मोहम्मद मुस्तफा मुल्क सजे जो मुख्तार वालिद मुझो शेरे खुदा इधर करार तुझे अर्ज जो गर्द थी दो ही है दुर्स भली दरबार साइल साल करे जो आज अर्जदार यहाँ रात यहूदी हकीम जा इंतकार कीरल मा कोड़न माम कटवाट बनाए दे अजब बारी खनन बार इमाम हुसैन मा कोड़े में महार कहीं दो करन के पैसे की मिलहार मयाती मुर्तजा जावनी देहन के देखार वो तुझे दिल चले तो दीन मन जीनत बुवनी पोहरत भजो पे कपार आज की करो तुझे दिल करे दीन मन जीनत वनी पोहरत पे कपार हुआ गवथी वारू छवी देखी विचार मनु गजा मुंह में मुखे दीदा मयार सगोल सायल के बधी दिनु है बार तेरे झले पैते मुंह फेरायो मुर्दार से कारा उठ पुवटन ना एकड़ी